अॼु जीअं त अक्यूज़ साइड जा जेके वकील साहिबान हुया उन्हनि जो हिकिड़ो वकील रहियल हो जिन जा आर्ग्यूमेंट्स हलिया पिया उन कंप्लीट करे छॾिया ऐं हाणे जेको केस जो स्टेज आहे उन में असांजा मतिलबु कंप्लेनेंट साइड जो जेको वकील साहिबु आहे उन जा फाइनल आर्ग्यूमेंट्स रहनि था जेके असां नेक्स्ट हेयरिंग खां स्टार्ट कंदासीं 2 तारीख़ ॾिनी वई आहे असांखे कमिंग मंथ जी त इनशाला असांजी इहा ई कोशिशि हूंदी त जल्द अज़ जल्द उन्हनि खे असां आर्ग्यूमेंट्स खे पूरो कयूं त जीअं केस फतवा जी तरफ़ वञे ऐं अल्हम्दुलिल्लाह केस जीअं त मां हमेशह चयो आहे त सुठे तरीक़े सां प्रोसीड थियो आहे ऐं पुरुमीद आहियूं त इनशाला इंसाफ़ थींदो हिकिड़ो प्रेसिडेंट सेट थींदो हिकिड़ो एग्ज़ाम्पल क़ाइमु कयो वेंदो त जीअं अॻिते जे लाइ सिंध में ही जेके ज़्यादतियूं थियनि थियूं ज़ुल्म थियनि था उहे बंदि थियनि सरदारनि जी तरफ़ खां ॿी शइ हिन में एड ऑन करणु चाहींदमि त जेके मुंहिंजा मीडिया जा भाइर आहिनि उन्हनि खे मां जस पेश कयां थी ख़ासि करे दादू ज़िले जा छो त ॾिसो सुबुह खां वठी ही केस प्रोसीड थियो आहे ऐं हक़ सच जो साथ ॾियणु अगरि तव्हां हिते अॼु पहुता आहियो त इन में तव्हांखे सलाम पेश कजे थो ऐं इहा उमेद रखिजे थी त अॻिते बि जेको आहे सो तव्हां मज़लूमनि जो आवाज़ु बणिजंदव सो असां पुरुमीद आहियूं त इनशाला इंसाफ़ जेको असांजो हक़ आहे उहो असांखे हक़ ॾिनो वेंदो त जीअं अॻिते जे लाइ ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं बंदि थियनि जी बिल्कुलु जवाबदार धुर जा जेके वकील साहिबान हुया उन्हनि पंहिंजा आर्ग्यूमेंट्स कंप्लीट करे छॾिया मुकमल थी विया हाणे जेकी आर्ग्यूमेंट्स रहनि था उहे फ़क़ति असांजे पासे जा रहनि था जेके बि असांजी कोशिशि हूंदी त जल्द अज़ जल्द कंक्लूड कयूं त जीअं असांजे केस जी जल्दी फतवा अची वञे छो त ही 7 साल कंप्लीट थिया जनवरी में ईंदड़ जनवरी में 8हों साल स्टार्ट थींदो ऐं तव्हां ॾिसो त ट्रायल में 8 साल ही केस हलियो आहे पर असां हिकिड़ो हौसलो ऐं हिमत जेको आहे सो करे बीठा आहियूं ऐं इनशाला आख़िरी हद ताईं इन केस में असां जेको आहे सो बीहंदासीं पुरुमीद आहियूं त सरदारनि खे फांसी जे फंदे ताईं पहुचायो वेंदो